ते महफिल तमाम नात होए रिसालत ते नारे हड़न आशिको या रसूल अल्लाह वाई वात होए दिल मंगदी पई है मौसम हर दीन अड़ा हर रात होए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह असां ईमान वारा सभी ईमान वारा पर असांजे लाइ मोहब्बत जो तोहफ़ो इहो आहे असांजो अक़ीदो इहो आहे त जिथे बि पीरीअ जी सनाखानी थींदी आहे ऐं आशिक़ वेहंदा आहिनि त असांजो ईमान आहे त उते महबूब जी नज़र ज़रूरु थींदी आहे। हक़ीक़त ॿुधायो असांजी आज़माइश आहे जेकर महफ़िल में ख़ुशबू थी वञे सम्झो त सॼण पुॼी वियो आहे पर जेकर उन खां का ॻाल्हि पुॼी त कान्हे का असांजो ईमान आहे त जंहिं जाइ ते हुज़ूर जी नातख़ानी थींदी आहे पंहिंजे प्यारनि सां गॾु पहिरीं ज़रूरु शामिल थींदो आहे। असां ख़ुशि नसीब आहियूं हिकु भेरो सभई मूं गुनहगार आज असां सभई गॾिजी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुखे बख्श खता